बिन सिंधी नौजवान के कत्ल ते दुख जो इज़हार किया वियो आहे। अवांखे अपडेट की तो वाक़े ते तमाम घणो अफ़सोस थियो। ॾोह में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जल्द ॿियनि खे बि गिरफ़्तार कयो वेंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां सिंध जे ॿोर मुतासिर इलाइक़नि मां 70 सैकड़ो पाणी नेकाल कराइण जी दावा कई आहे। वॾे वज़ीर सेवण में गवर्नर पंजाब बलीगुल रहमान सां गॾु कलंदर जी मज़ार ते बि हाज़िरी भरी आहे। वॾे वज़ीर चयो त कंबर शहदादकोट ऐं सेवण मां जल्द पाणी नेकाल करण में कामयाब थी वेंदासीं। अवांखे अपडेट कयूं त वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां कराची में ॿिनि सिंधी नौजवाननि जे क़त्ल ते दुख जो इज़हार कयो वियो आहे। वॾे वज़ीर चयो त वाक़े ते तमामु घणो अफ़सोस थियो आहे। ॾोह में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जल्द ॿियनि जवाबदारनि खे बि गिरफ़्तार कयो वेंदो। असां ख़बर शेयर कयूं त वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां सिंध में ॿोड मुतासिर इलाइक़नि मां 70 सैकड़ो पाणी नेकाल कराइण जी दावा कई आहे। वॾे वज़ीर सेवण में गवर्नर पंजाब बलीगुल रहमान सां गॾु कलंदर जी मज़ार ते हाज़िरी भरी आहे। वॾे वज़ीर चयो त कंबर शहदादकोट ऐं सेवण मां जल्द पाणी नेकाल करण में कामयाब थी वेंदासीं। अवांखे आम ख़बर ॾियूं त वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां कराची में ॿिनि सिंधी नौजवाननि जे क़त्ल ते दुख जो इज़हार कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ सलाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ जो रिपोर्टर ज़ुल्फ़कार सोलंकी। जी ज़ुल्फ़कार सोलंकी, तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते गवर्नर पंजाब बलीगुल रहमान सां गॾु सेवण पहुची जेको सो ॿोड मुतासिर इलाइक़नि मंशूर ढंढ ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दौरो करे उते जेको सो ॿोड मुतासिरनि सां मुलाक़ात करे उन्हनि में इमदादी सामान तक़सीम कयो। जंहिं बैदि सिंध जो वॾो वज़ीर ऐं गवर्नर पंजाब सेवण पहुची दरगाह कलंदर लाल शहबाज़ जे मज़ार ते हाज़िरी भरी चादर चाढ़ी। जंहिं बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे सिंध जे वॾे वज़ीर चयो त सिंध जे ॿोड मुतासिर इलाइक़नि मां 70 सैकड़ो ॻुड़ जो पाणी निकिरी बाक़ी कुझु इलाइक़नि कंबर शहदादकोट जो ऐं सेवण तलकनि मां बि बचियल पाणी जल्द नेकाल करण में कामयाब ईंदासीं त जीअं आवाम कणिक जी पोखाई करे सघे। वॾे वज़ीर जेको सो वधीक चयो त हाणे असांजी सॼी जेका तवजो आहे उहो मुतासिर रोडनि घरनि आबपाशी जेको सिस्टम आहे उनजी बहालीअ ते आहे। जंहिं लाइ वर्ल्ड बैंक सां मिली पैकेज ठाहे रहिया आहियूं, जंहिं लाइ समूरो प्लान जोड़े वरितो आहे। जॾहिं त उन में पंजाब जे निजी शोबे पारां पिणु सिंध हुकूमत ऐं ॿोड मुतासिर आवाम जी जेका मदद कई पई वञे। वॾे वज़ीर हिकु सुवाल जे जवाब में चयो त कराचीअ में ॿिनि सिंधी इंजीनियरनि जो क़त्ल तमामु घणो उन ते अफ़सोस थियो आहे मूंखे। ऐं नौजवान पंहिंजो कमु करण आया हुआ जिन खे कुझु शरपसंद बेदर्दीअ सां क़त्ल करे छॾियो, जंहिंजी जेतिरी मज़मत कजे उहा घटि आहे। ऐं हिन ॾोह में मुलविस कुझु जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त ॿियनि जवाबदारनि खे पिणु जल्द जेको सो गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्तु जेको सो सज़ा ॾिनी वेंदी। वॾे वज़ीर हिकु सुवाल ते जेके चयो त ॿोड मुतासिर इलाइक़नि जे आबादगारनि खे सिंध सरकार वफ़ाक़ी हुकूमत सां गॾिजी हाणे कणिक जी जेका ॿिज ॾियण जे बजाए उन्हनि खे रोक रक़म मुहैया कई वेंदी, छो जो कणिक जी पोखाई हाणे मथां आहे। उन करे ॿिज जी फराहमी जे बजाए उन्हनि खे रोक रक़म ॾिनी वेंदी त जीअं उन्हनि जी सहायता थी सघे। सिंध जे वॾे वज़ीर बैद में सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट जेको सो सेवण पहुची उते जदीद ओटी ऑपरेशन थिएटर जो जेको पिणु इफ़्तिताह कयो आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ ज़ुल्फ़कार सोलंकी। वॾे वज़ीर मुराद अली शाह